अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम आहे इलेक्शन सेल ऐं जीअं सर्दी आहे उन में इज़ाफ़ो थियो आहे, थधि में वाध थी आहे, ईअं सियासत जो मौसम गरम थी रहियो आहे ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सियासी सरगर्मियूं तेज़ थी वियूं आहिनि ऐं बयानबाज़ियुनि जी जेका बर्फ़बारी आहे उहा जेके ख़ासि तौर ते शोलनि में तब्दील थी वई आहे ऐं सियासत जो मैदान गरम नज़र अची रहियो आहे। ख़ासि तौर ते सिंध जे ॿियनि ज़िलनि खां अलावा घोटकी जी जेका सियासत आहे उहा इंतिहाई अहम रही आहे, जितां जी तब्दीली जा असर जेके आहिनि सिंध जी मुख़्तलिफ़ सियासत ते पिणु पवनि था, जंहिंमें शिकारपुर हुजे या ॿिया इलाइक़ा हुजनि, सखर हुजे, त उतां जी जेका सियासत आहे उन जो असर घोटकी ते पवनि था ऐं घोटकी जी सियासत जा असर पूरी सिंध में, जीअं GDA जो हिकिड़ो महवर आहे त सरदार अली गौर खान महर उन्हनि जा ख़ासि अॻुवान आहिनि। त अॼु उन हवाले सां ॻाल्हि कंदासीं। मूंसां लाइन ते मौजूदु आहे गुलज़ार अहमद शर। गुलज़ार अहमद, असांखे अॼु जीअं तव्हां ॾिठो त खानगढ़ जी जेका सियासत आहे उन में हिकु नई हलचल पैदा थी आहे ऐं सदर पाकिस्तान आरिफ अलवी साहब पहुता आहिनि ऐं गवर्नर सिंध इमरान इस्माइल पहुता आहिनि। इन खां अलावा हलीम आदिल शेख जा त दौरा बि थींदा रहंदा आहिनि, उहे पिणु पहुता आहिनि। त असांखे इहो आगाह कजो त जेका घोटकी जी सियासत आहे उहा हिन वक़्तु तव्हां कंहिं तरफ़ वेंदे ॾिसो था, जॾहिं त जेको उबावड़े वारो तक आहे PS18 उन जे हवाले सां ॻाल्हि कजे त उते जो जेको उम्मीदवार PTI जो उहो पिणु पाकिस्तान पीपल्स पार्टी सम्झो ऐलान बिना जे बि हलियो वियो आहे। उन जूं सारियूं मुकमिल तौरु सरगर्मियूं जेके आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु आहिनि। त जेकी हीअ अॼु दौरो थियो आहे या जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ़ या GDA जो जेके खानगढ़ यात्राऊं आहिनि उन हवाले सां तव्हां छा चवंदो त हीअ सियासत कहिड़े तरफ़ पई वञे? बिल्कुलु बरकत साहब, महिरबानी। ॾिसो तव्हां, अगरि गवर्नर ऐं सदर आया आहिनि खानगढ़ में त उन सां गॾु जेको आहे PTI जो अॻुवान अचणु हिकु पैगाम आहे। मतिलबु PTI जो हिकु पैगाम खणी आया आहिनि त तव्हां जेको PTI में शामिलु थियो, तव्हांखे जेको आहे ऑफर असां जेको आहे ॾियूं था। पोइ हाणे हितां पैगाम खणी वरी हीअ वेंदा मथे वेंदा इमरान ख़ान ताईं, PTI ताईं, ऐं अलीगढ़ खान जो महर जो जेको आहे पैगाम पहुची वेंदा। हिन टाइम जेको आहे अगरि सियासी लिहाज़ सां ॾिठो त खानगढ़ में जेकी आहे हिकु ॻढ़ बणियल आहे। हमेशह ई थींदो जॾहिं इलेक्शन नज़दीक ईंदी आहे त खानगढ़ जा आसिफ ज़रदारी हुजे या बिलावल भुट्टो हुजे, को बि हुजे, दौरा कंदो आहे ऐं ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि। हिन टाइम ॻाल्हियूं शुरू थी वियूं आहिनि, छाकाणि त इलेक्शनूं वेझो आहिनि, इन करे ॻाल्हियूं शुरू थियूं आहिनि। हाणे अगरि ॾिसूं त अलीगढ़ हिकु टीम खणंदो, उहा टीम जेकी आहे कहिड़ी खणंदो, उन में जेको आहे ॾिसो त शहरियार ख़ान या महताब ॾेर ते हू हथु रखंदो, छाकाणि त हुन अगरि PS18 जी तव्हां चई आहे त हिन टाइम उते जेकी सियासत गरम आहे, छाकाणि त महताब ॾेर जा सपोर्टर जेका आहिनि उहे चवनि था त हिन दफ़े PP में जेको आहे वरी महताब ॾेर मोटींदो। वरी शहरियार ख़ान खे बि आसरा ॾिनी वेठा आहिनि PP वारा त बाबा जेको हिन दफ़े तव्हांखे टिकट मिलंदी आहे, तव्हां पंहिंजे हिते एक्टिविटी जारी रखो PP जी। हाणे इहा सम्झ नथी अचे या तजिया निगार बि तजिया कंदा त हिन वक़्तु उबाड़ में टिकट कंहिंखे मिलणु पई वञे। अच्छा गुलज़ार, असांखे इहो ॿुधायो त ख़ासि तौर ते जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सूरत हाल आहे त हिन वक़्तु गुज़िरियल कल्ह ख़बर पहुती हुई त जिते जाम इकरामुल्लाह खान धारे जो वटि जेको आहे सरदार अली गौर खान महर जा जेके अहम इतिहादी आहिनि उहे PP में ऐलान करे रहिया आहिनि ऐं हिकिड़ो ऐलाननि जो सिलसिलो पहिरियां बि ईअं दड़ी चाचड़ में ऐलान थियो। चाचड़ बिरादरी जे कुझु माण्हुनि जेको ऐलान कयो पाकिस्तान पीपल्स पार्टी में, त उन्हनि ऐलाननि खे कहिड़े मंज़र में ॾिसो था? उन खां पोइ इहो सिलसिलो रहियो। अॼु जेको हिकिड़ी अहम ईअं खणी सम्झो त जेका पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी अहम क़यादत आहे उहा खानगढ़ पहुती आहे। त हिकु तरफ़ उन्हनि ऐलाननि ऐं हिकु तरफ़ इहा क़यादत, छा सरदार अली गौर खान महर बाज़ाब्ता तौर ते PTI में शमूलियत अख़्तियार कंदो? ॾिसो तव्हां घोटकी जी अगरि सियासत खे ॾिसो गहरी नज़र सां पोएं टर्म में ॾिसो त हिते सिर्फ़ु महताब ॾेर खां अलावा ॿिया बि जेका बि सियासतदान आहिनि उहे तक़रीबन PP जा मां चवां त उहे फिरंदड़ घिरंदड़ आहिनि। मतिलबु जंहिं पासे उहे ॾिसंदा आहिनि त हाणे इन पासे त पोइ उन पासे हलिया वेंदा आहिनि। त हिते चाकर खान बोज़दार हुजनि या लुंड हुजनि या महर, त उहे ॾिसनि था त हू उनखे पार्टी न, पर उहे ॾिसनि था कहिड़े पासे चाढ़ो आहे त उन पासे हलिया वञनि था। इहो हिकु नई ॻाल्हि आहे त हेॾां वञनि या होॾां वञनि, पर हाणे कोशिशि PP जी इहा ई पई हूंदी त हिते जेकी घोटकी जी सियासत आहे उन ते पाण क़ाबू पाइनि ऐं कोशिशि इहे कंदा त अली गौर खान महर खे बि हू पाण सां गॾु आणनि ऐं हू कंहिं तरह PTI में न वञे। मुमकिन आहे सरदार अली गौर खान महर जेका हिन में पीपल्स पार्टी में शमूलियत अख़्तियार कनि?
या तहरीक इंसाफ में छा त सम्झो, छा इहो या त इहो हिकु क़िस्म जो प्रेशर डेवलप थिए पियो या हक़ीक़तन जेको आहे उहो ऐलान करे सघनि था, इहो मुमकिन आहे? मुमकिन इन तरीक़े सां थी सघे थो त 2018 में तव्हां ॾिसो, अगरि 2018 में वेंदासीं इलेक्शन में त उन टाइम हिकु गर्दिश करे रही ॻाल्हि त अलीगढ़ खां डिमांड कई त मूंखे जेको आहे वज़ीर आला जी सीट खपे, त हुन न ॾिनी वज़ीर आला जी सीट, इन करे अलीगढ़ साइड थी वियो। हाणे अगरि साॻी डिमांड रखे अलीगढ़ खान मार त मूंखे वज़ीर आला जी सीट खपे, अगरि पीपी उन ते रज़ामंद थींदी त इहो मुमकिन थी सघे थो त इहा अलीगढ़ खान खे हिते कंहिं तक में एडजस्ट करे मथे MNA ख़ालिद लुंड खे ॾियनि, इहो मुमकिन बि आहे। मगर हाणे अलीगढ़ खान कहिड़ी तरह खां गेम खेॾियो थो, जेको घोटकी में गेमनि जो बादशाह बि सॾियो वञे थो, सियासत जो बादशाह बि सॾियो वञे थो। हाणे हुन आख़िर पता कहिड़ो खेॾायो थो जो पीपी मजबूर थिए त अलीगढ़ खान सां मार ॻाल्हि सां पीपी मजबूर थी पवे त अलीगढ़ खान महर सां ॻाल्हियूं करे, ऐं PTI मजबूर आहे त उहो अलीगढ़ खान महर सां ॻाल्हियूं करे पंहिंजे तरफ़ां न अचे। गुलज़ार, इन में को शक न आहे त सरदार अलीगढ़ खान महर अकेले सिर्फ़ उसूलनि जी सियासत कई आहे ऐं केतिरी बि क़यादत पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे हवाले सां जेको उन जे निजी जेके मामलात हुआ उन में बि मुदाख़लत कई वई, खोड़ सारा मामला हुआ, रस्ता रोक कई वई। तव्हांखे यादि आहे रिसेंटली इहे वाक़िया थिया आहिनि, त एतिरो कुझु थियण बावजूदि उहे पंहिंजे उन उसूल ते बीठल आहिनि। त उन जे बरक्स जेके घोटकी जा ॿिया सियासतदान आहिनि, उन्हनि जी तव्हांजी नज़र में उसूली सियासत जे हवाले सां सरदार अलीगढ़ खान महर छा मुमकिन आहे, जेको पहिरियां बि सवाल कयो त पीपुल्स PTI में वञी सघनि था, या ज़्यादातर तव्हां छा था सम्झो त पीपुल्स पार्टी में वेंदा? ॿिन्ही तरफ़नि खां तव्हांखे ज़्यादा तवक़ात कहिड़ी पार्टी में नज़र अचनि थियूं? ॾिसो, पीपी छा थी करे, हिकु त इन में ख़ानदानी इख़्तिलाफ़ मोहम्मद बख्श बि न चाहींदो त अलीगढ़ खान जेको पीपी में शामिल थिए, उन कोशिशि इहा ई हूंदी मोहम्मद बख्श खान मार जी त अलीगढ़ साइड रहे। अगर हाणे ॾिसो GDI जी हिन वक़्तु पोज़ीशन बिल्कुलु ज़ीरो लॻी पई आहे, छो जो पूरनि 2018 जे इलेक्शन खां पोइ का GDI आवाम ते न रसाई करे सघी, इन करे GDI ज़ीरो थी वई आहे। GDI खे मजबूरन कुझु ॾींहंनि में टोड़े फंक्शनल लीग में ज़म कयो वेंदो, उनखां पोइ GDI न बचंदी। पोइ आख़िर अलीगढ़ खान महर जी इहा मजबूरी हूंदी या आज़ादु उम्मीदवार तौरु अचे, या हू PTI सां जेका मुतालबा रखंदो या PTI हिन सां रखंदी उहे मंज़ूर करे PTI जी टिकट ते जेको आहे ईंदड़ इलेक्शन में MP या MNA तौरु अचे। त PP कोशिशि इहा हूंदी मोहम्मद बख्श माहिर जी त PP में हू शामिल न थिए। PP में शामिल थियण जी शर्त इहा हूंदी कंहिं वॾे मतिलबु सीट ते, जीअं वज़ीर आला थी सघे त वज़ीर आले जी शर्त रखे, अगरि उहो PP मंज़ूर करे थी या आसिफ़ ज़रदारी अहिड़ियूं डिमांडा अलीगढ़ खान महर जी पूरियूं करे थो त ज़ाहिर ॻाल्हि आहे हू PP में शामिल थींदो। ऐं ॿियो वरी इहो हल आहे त हू आज़ादु उम्मीदवार तौरु अची सघे थो।